Welcome to Time News Studios. You are watching 3 p.m. Bulletin. वफ़ाक़ी सरकार तरफ़ां ऑपोज़िशन जा जलसा कोरोना जी ॿी लहर में शिद्दत आणण जा ज़िम्मेवार करार। क़ौमी असैम्बली जे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि पार्लियामानी कमेटी जे इजलास दौरान ब्रीफिंग ॾींदे वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो त ऑपोज़िशन पार्टीज़ अवाम जी ज़िंदगियुनि सां खेॾी रहियूं आहिनि। PDM जे जलसनि सबबि कोरोना तेज़ीअ सां पखिड़िजी रहियो आहे। ऑपोज़िशन तरफ़ां पार्लियामानी कमेटी जे इजलास जो बाइकॉट। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद ख़ाक़ान अब्बासी जो चवणु आहे त स्पीकर पंहिंजो एतमाद विञाए चुको आहे। हुकूमत खे कोरोना बाबति क़ानून साज़ी करणी आहे त मामिलो पार्लियामेंट में आणे। हर चीज़ में सियासत नहीं होनी चाहिए, क्योंकि कुछ मसाइल ऐसे होते हैं जो मुश्तरका होते हैं, तो हम एकतरफा तौर पे कोई फैसला नहीं लेना चाहते। जो पेशावर में जो जलसी हुई अपोजिशन की, बावजूद इस नाकामी को एक सबक के तौर पे लेते हुए अपने बाकी जलसे मुलतवी करने चाहिए थे। इनका कौमी एजेंडा नहीं है, अपने खानदान इनके घरों में बैठे होते हैं और ये अवाम को बेवकूफ़ बनाने के लिए उनको खतरे में झोंक देते हैं। इस चीज़ को मॉनिटर कर रहे हैं कि क्यों ना उन मुंतज़मीन जो कि इस जलसे को वो करवाते हैं और जो सियासी लीडरान जो कि वहाँ पे मौजूद होते हैं, उनके खिलाफ FIR दर्ज होनी चाहिए और इंशाअल्लाह होगी, ताकि उनको ये मैं कहूँ कि ये कौमी मुजरिम हैं। कोरोना जा केसिस वधण बावजूद जलसा करण ते ऑपोज़िशन जी क़यादत ऐं जलसनि जी इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ PDM ते तनक़ीद कंदे चयो आहे त पार्लियामानी कमेटी जे इजलास में शिरकत न करे ऑपोज़िशन गैर ज़िम्मेवारी जो सबूत ॾिनो आहे। NRO लाइ हुकूमत मथां दबाव विझण ऐं ज़ाती मफ़ादनि ख़ातिर अवाम जी ज़िंदगियुनि खे दाव ते लॻायो पियो वञे। पेशावर वारे जलसे में नाकामी बाद PDM खे जलसा मुलतवी करणु घुरिजनि हा। ऑपोज़िशन हुकूमती क़दमनि ऐं अदालती फ़ैसिलनि जी सरेआम भञकड़ी करे रही आहे। अवाम खे PDM जे जलसनि में शिरकत न करण जी अपील। पाक फ़ौज में 6 मेजर जनरल्स खे लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ते तरक्की मिलण बाद अॻूणो DG ISPR मेजर जनरल आसिफ गफ़ूर लेफ्टिनेंट जनरल थी वियो। ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि मेजर जनरल अख्तर नवाज़, मेजर जनरल सरदार हसन अज़हर अयात ऐं मेजर जनरल सलमान फयाज़ गनी खे लेफ्टिनेंट जनरल जे उहिदे ते तरक्की ॾिनी वई। तरक्की माणींदड़नि में मेजर जनरल सरफराज़ अली ऐं मेजर जनरल मोहम्मद अली बि शामिल। लाहौर में हिक ॾींहं जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म इमरान ख़ान सां पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बोज़दार जी मुलाक़ात। सूबे में तरक़ियाती मनसूबनि सूदो, ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा। वज़ीर आज़म तरफ़ां चौधरी भाइरनि सां बि मुलाक़ात करण जो फ़ैसिलो। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान चौधरी शुजात हुसैन सां मुलाक़ात करे संदसि तबियत मालूम कंदो। काफ लीग जे अॻवाननि सां मुख़्तलिफ़ मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। कोरोना वायरस जी पखेड़ में वाद कारोबारी सरगर्मियुनि बाबति हुकूमती हुकुम नज़रअंदाज़। शहरनि तोड़े दुकानदारनि SOPs ते अमल न कयो। कराची में गुज़िरियल ॾींहुं शाम 6 वॻे खां पोइ खुलियल 390 दुकान ऐं तारिक रोड ते हिकु मॉल सील कयो वियो। अॼु बि दुकान देर सां खोलिया विया। लाहौर में ज़िले इंतज़ामिया डिफेंस रोड, लक्ष्मी चौक समेत इलाइक़नि में रेस्टोरेंट्स ऐं दुकान सील करे छॾिया। पेशावर में 1300 खां वधीक दुकान ऐं मार्केटूं बंदि करायूं वयूं। मुल्क में कोरोना वायरस जी ॿी लहर शिदत इख्तियार करे वरिती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 59 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 3009 केस रिपोर्ट। इस्लामाबाद जे जुडिशल कॉम्प्लेक्स में भी कोरोना जा वार। मेडिकल टीम जजिस सूदो समूरे अमले जा जुज़ा कोरोना टेस्ट लाइ वठी छॾिया।
कोरोना वायरस में मुब्तला वकील जे पेश थियण ते सुप्रीम कोर्ट में थरथलो पइजी वियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद वकील खे अदालती कमरे मां ॿाहिरि वञण जी हिदायत कंदे चयो त तव्हां अदालत छो आया आहियो, ॿियनि जी ज़िंदगी सां छो पिया खेॾो। सीनियर सियासतदान ऐं फंक्शनल लीग जो अॻूणो MNA फ़कीर जादिम मंगरियो लाॾाणो करे वियो। जादिम मंगरियो कोरोना वायरस में मुब्तला थियण बाद कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हो, जिते हुन दम ॾिनो। जादिम मंगरियो जो मड़ अॼु उमरकोट न्यो वेंदो। सोग में ढोरो नारो, पिथोरो, छाछरो, चेल्हार समेत थर जे ॿियनि इलाइक़नि में सोग सबब कारोबार बंदि। मलीर मां चूंडियल PP MNA याम अब्दुल करीम बि कोरोना में मुब्तला, पाण खे आइसोलेट करे छॾियो। मनी लॉन्ड्रिंग केस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, सनस भेण फरियाल तालपुर, अनवर मजीद, अब्दुल गनी मजीद ऐं ॿियनि जवाबदारनि जी 2 डिसेंबर ताईं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में ॿुधणी दौरान गिरफ़्तार जवाबदारनि खे पुलिस हिरासत में पेश कयो। ठठो वाटर सप्लाई रेफरेंस में बि आसिफ अली ज़रदारी जे हिकु ॾींहुं हाज़िरी खां छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर। सखर ऐं खैरपुर ज़िलनि में अदालती हुकूमत कैनाल से कपरनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन दौरान इंतज़ामिया ऐं रहवासियुनि में चक्रियूं। राणीपुर में घर ड्राइण दौरान रहवासी डंडा खणी निकिरी आया। मछरल माण्हुनि पुलिस वैन जा शीशा टोड़े छॾिया। औरतूं पा किताब खणी क्रेन मशीन ते चढ़ी वियूं। इंतज़ामिया ऑपरेशन बंदि करे वापसि वञण ते मजबूर। सखर जे बशीराबाद वारे इलाइक़े में ॻरी मशीनरी ज़रिए अॾावतूं ड्राहे पट कयूं वयूं। थारू शाह में नाफरमान पुट पैसा न ॾियण तां पीरसन पी खे कुहाड़ियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस मक़तूल ग़ुलाम अली सोलंगी जो लाश अस्पताल मुंतक़िल करे जवाबदार महराब सोलंगी खे गिरफ़्तार करे वरितो। नवाबशाह में हाउसिंग स्कीम जे नाले ते शहरनि सां करोड़े रुपयनि जे फ्रॉड जो इंकशाफ। नैब सखर हाउसिंग स्कीम सां वाॻियल 2 ॼणनि रिज़वान ऐं इमरान आराई खे गिरफ़्तार करे वरितो। नैब ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदारनि हाउसिंग स्कीम जे नाले ते करोड़े रुपया वसूल कया, पर शहरनि खे प्लॉट्स न ॾिना विया ऐं जवाबदारनि खे रिमांड लाइ एहतिसाब अदालत में पेश कयो वेंदो। कश्मीर में मासूम नीगरी अलीशा खे मुबैना वहशत जो निशानो बणाईंदड़ जवाबदार खैरू बुख्ती कंदकोट जी दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश। अदालत जवाबदार खे 7 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस पारां जवाबदार जी पेशी दौरान सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। केस में नामज़द मुख्य जवाबदार रफ़ीक मलिक कुझु ॾींहं अॻु पंहिंजे साथी जी फायरिंग में मारिजी वियो हो। ॼाम शोरो जी अदालत नींगर सां बदफेलीअ बाद वीडियो भरण वारे केस में गिरफ़्तार 3 जवाबदारनि खे 5 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। सिंध यूनिवर्सिटी जे मुलाज़िम गुल मोहम्मद मल्हा समेत 3 जवाबदारनि ते नींगर खे नशो ॾेई बदफेलीअ बाद वीडियो भरण जो इल्ज़ाम आहे। कुंदरी में वापारी व्याजखोरनि खां तंग थी आपघात करे छॾियो। ख़ालिद कॉलोनी मां शदेव कुमार जो घर मां फाओ खाधल लाश मिलियो। पुलिस वापारी जो लाश तहवील में वठी जांच शुरू करे छॾी। बाकराणी भरसां ॻोठ हटड़ी जे गुलाम शाह दरगाह तां नौजवान जो फाओ खाधल लाशत। नौजवान जानी चनो जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल। पुलिस तरफ़ां लाश जो पोस्टमार्टम कराइण जी कोशिश। नौजवान जे वारसनि जो पोस्टमार्टम न कराइण लाइ मिंथो। न कराईंदासीं पुलिस तव्हांखे शादी चए बस करे वियो न साईं तव्हां छा था चओ सरकार पारां न त कराईंदासीं हे न कराईंदासीं। अच्छा असांखे ख़बर त पए थो इन जो मरण जो छा
सिंध में रोलू ऐं छितन कुतन जो आज़ार बदस्तूर बरक़रार। हिक ॾींहं में नींगर समेत ॿ ॼणा ॾाहिजी ज़ख़्मी थी पिया। इस्पतालुनि में वैक्सीन अणलब। मियां साहब में रोलू कुतन 13 वरनि जे शागिर्द महराज सूमरो खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। इस्पताल में वैक्सीन न मिलण ख़िलाफ़ वारसनि जो एहतिजाज। नवकोट में कुते ॾाढ़ियल यूसुफ खे वैक्सीन लाइ कलोई इस्पताल मोकिलियो वियो। नवकोट इस्पताल इंतज़ामिया एतराफ़ कयो आहे त 3 ॾींहंनि खां वैक्सीन मौजूदु न आहे। DHO खे ख़त लिखी आगाह करे छॾियो आहे। सिंध में सियारे जो पहिरियों मस्कारो। राजधानी कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति खां वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात जारी रही। सी वधी वियो। सखर, लाड़काणो, घोटकी, दादू, शहदादकोट, कंबर, भिटशाह, शिकारपुर, कोहिस्तान ऐं नौशेर फिरोज़ समेत ॿियनि इलाइक़नि में बि बरसात खां पोइ थधि में वाध। मौसमियात खाते मूजिबि 26 ऐं 27 नवंबर ते कराची में तेज़ हवाऊं घुलण सबबि थधि में इज़ाफ़ो थींदो। कराची ऐं ॿियनि शहरनि में वसकारे खां पोइ शहरनि गरम कपिड़नि जे दुकाननि जो रुख़ करे वरितो। जंहिंजा मालिक असां ही सां मिल्कियत जान खां बि मथे जंहिंजी क़ीमत जेका गॾिजे ठहे नक्शो सिंध जो छह दिसंबर ते जेका रैली थिए पई, जेको ॾींहुं मल्हायो पियो वञे अजरक ऐं टोपीअ जे हवाले सां, एकता जे हवाले सां, उन ॾींहुं असां अजरक पाए टोपी पाए सिंध जे ग़द्दारनि खे पैगाम ॾींदासीं त सिंध जी सक़ाफ़त ज़िंदा आहे। नवां कपिड़ा सिबराया आहिनि ऐं सिंधी अजरक वठी वञे, सिंधी टोपियूं वठी वञे। ख़ुशी आहे असांखे ॾाढी सक़ाफ़त ॾींदी। जीअं सिंध जी आहे, सिंध वारा जीअं सिंध टोपी अजरक वारा जीअं प्रोग्राम रखियो आहे। कराची सिंध आहे ऐं सिंध असांजी जिंद आहे। 6 तारीख़ ते असीं इन खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कि ये कल्चर हमारे सिंध की एक पहचान है और इस पहचान को हमें जिंदा रखना है। सिंध धरती से सारे के सारे पाकिस्तानी प्यार करते हैं, चाहे वो किसी भी रंग नस्ल से हो, क्रिश्चियन हो, हिंदू हो, मुसलमान हो, हम सबको अपने सूबे से, अपने सिंध से प्यार है। कराची सिंध आहे ऐं सिंध मुंहिंजी जिंद आहे। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे सॾ ते एकता ॾिहाड़ो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 दिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागरता तक़रीबुनि दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमड़ खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे सिरे हेठि एकता जो ॾिहाड़ो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़्म जो इज़हार। अस्सलाम वालेकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवा ॾिठियूं।